डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी जी हिदायतुनि ते डिस्ट्रिक्ट ह्यूमन राइट्स कमीशन जी अॼु हिकु गॾिजाणी एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर रियाज़ अहमद शेख जी सदारत हेठि दरबार हाल मिठी में थी। गॾिजाणी में इंसानी हक़नि जे हवाले सां दरपेश मसइलनि ते वीचारियो वियो। गॾिजाणी में इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण जे हवाले सां एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर रियाज़ अहमद शेख अमलदारनि ते ज़ोर भरियो त अवामी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जोगा क़दम खणी उन्हनि जा जाइज़ मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वञनि। हुन चयो त ज़िले में औरतुनि जे हक़नि ऐं सिंध हुकूमत पारां औरतुनि जे लाइ जुड़ियल कानून बाबति जागरता पैदा कई वञे। हिन सिहत खाते जे ऑफिसरनि ते ज़ोर भरियो त अस्पतालुनि में ईंदड़ अवाम खे बहितर खां बहितर सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, जॾहिं त इन ॾिस में इंसानी हक़नि खे तहफ़ुज़ ॾियण वारे कानून ते मुकमल तौर ते अमल दरामद करण खे यकीनी बणायो वञे। हुन चयो त इंसानी हक़नि खे पायमाल कंदड़नि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे। गॾिजाणी में असिस्टेंट डायरेक्टर ऐं चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर थरपारकर कैलाश खां अलावा समूरनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची